अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, बुलेटिन की शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। सामूंडी तूफ़ान ऐं सिंध में बरसात जो इम्कान साम्हूं आयो आहे। ठट्टो सामूंडी तूफ़ान जो ख़तरो। ठट्टे ऐं सिजावल ज़िले जे सामूंडी इलाइक़नि में ख़ौफ़ वारी सूरतहाल छायल आहे। मोहाणनि होड़ा किनारनि ते बीहारे छॾिया आहिनि। इम्कानी सामूंडी तूफ़ान सबबि सरकारी इदारनि जूं मोकलूं रद्द थी वयूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। ठट्टो खां सामूंडी तूफ़ान जो ख़तरो। ठट्टे ऐं सिजावल ज़िले जे सामूंडी इलाइक़नि में ख़ौफ़ छाइजी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, अरबी समुंड में जेका जुड़ंदड़ सामूंडी तूफ़ान आहे जंहिंखे तोते जो नालो ॾिनो वियो आहे, उन सामूंडी तूफ़ान जे ख़दशे सबबि ठट्टे ज़िले अंदरि हिफ़ाज़ती इंतज़ामनि जे ख़ातिर DC ठट्टो पारां ठट्टे ज़िले में अलर्ट जारी कयो वियो आहे। सर्च खाते समेत समूरनि हज़ारनि जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि ऐं संदसि ऑफिस में DC ऑफिस मथरी ते कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे। ऐं मक़ामी जेके मुहाणा आहिनि, केटी बंदर, खारो चाण, साहिली पट्टी समेत घोड़ाबारी या सिजावल जे जेको आहे जाती आहे, शाह बंदर वारा इलाइक़ा आहिनि, मीरपुर साकरो, भगोर वारा इलाइक़ा आहिनि, मुहाणनि खे समुंड में वञण खां रोकियो वियो आहे, जंहिं करे किनारनि ते वॾे अंग में मल्हाइण होड़ा बीहारे छॾिया आहिनि। हीअ जेका 1999 में ठीकु 22 साल खां पोइ 19-20 मई ते सामूंडी साइक्लोन ठट्टे ज़िले खे हिट कयो वियो, जंहिं करे वॾी तबाही आई हुई, जंहिंखां पोइ साॻिए तारीख़नि ते ऐं साॻिए महीने में हिकु दफ़ो ॿीहर सामूंडी तूफ़ान वारी सूरताल पैदा थियण ऐं ख़दशे सबबि ठट्टे ज़िले जे साहिली पट्टी में ख़ासि तौर ते सामूंडी ठट्टे ऐं सिजावल जे सामूंडी पट्टी वारनि इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि में ख़ौफ़ ऐं राहत वारी सूरताल पैदा थी वई आहे। जंहिंमें DC ठट्टो उस्मान तनवीर तमाम खे आगाही ॾींदे हिदायत कई आहे त मक़ामी मुहाणा अंदरि न वञनि ऐं तेज़ बरसातूं पवण जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। सुभाणे शाम खां तंहिं करे माण्हू जेके आहिनि पंहिंजे हिफ़ाज़ती इंतज़ामनि जे लाइ कोशिशूं वठंदा आहिनि। उन सां गॾोगॾु साहिली पट्टी में जेके माण्हू रहंदड़ आहिनि उन्हनि खे बि वार्न कयो वियो आहे त उहे समुंड किनारे रुख़ न कनि। ठट्टे ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सामूंडी तूफ़ान जेके ईंदा रहिया आहिनि समुंड में, पर 22 साल अॻु में मई 1999 में 19-20 मई जे राति जेको सामूंडी तूफ़ान ठट्टे सिजावल खे हिट कयो, जंहिंमें 4000 खां मथे माण्हू अचल जो शिकार थिया हुआ। तमामु बदतरीन तबाही आई हुई, जंहिंखां पोइ साॻियुनि तारीख़नि ते मई महीने में सामूंडी तूफ़ान जी अरबी समुंड में जेका पैदा थियण ऐं उनजी जेका अञा ताईं जेतोणीकि रुख़ जो तयन न थी सघियो आहे, उहो गुजरात तरफ़ हिंदुस्तान तरफ़ वधी रहियो आहे। पर तेज़ तूफ़ानी हवाउनि सां गॾोगॾु बरसातुनि जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे, जंहिंखां पोइ सामूंडी पट्टी वारनि इलाइक़नि समेत सॼे ज़िले अंदरि ठट्टे सिजावल ज़िले अंदरि माण्हुनि में ॻणती वारी सूरताल पैदा थी वई आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िम, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। नाज़िम, ॿी अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं।